दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो खादिम मीर संजय खान। दोस्तों अॼु तमामु बहितरीन हिकु भाॼी जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदो। हीअ आहे भाॼी जबल में थींदो आहे कुदरती हिसाब सां। जॾहिं बरसाति पवंदा आहिनि पोइ हुते मतिलबु ऑटोमेटिक या कुदरती तौरु थींदो आहे। हिन जो नालो आहे लुल्हुर। दोस्तों हीअ लुल्हुर आहे जेको कुदरती तौरु माना बरसातनि जे हिसाब सां थींदा आहिनि। कंहिं ॿिज या कंहिं हथ जे पोखाए जे हिसाब सां हीअ भाॼी न आहे थींदो। पाण ॾिसो तमामु बहितरीन आहे। हुन पहिरें पटे अचे पोइ हिनखे चङी तरह पाणीअ में माना धोअणु घुरिजे। पाणीअ में धोई साफ़ कजे, छो हुन में मिटी महा जेका बि लॻल हूंदी आहे न उहा धोई साफ़ करे माण्हू हुनखे तमामु बहितरीन नमूने सां पोइ हिन में तेसी हिन जो मतिलबु पाणी गरम कजे। गरम तेज़ उॿारे पोइ हुनखे साफ़ करे पोइ वरी पाणीअ में विझिजे, पाणी में लॻाइजे। पोइ पाणी गरम हुजे उॿारियल हुन में ई लॻाइजे धोअण खां बाद में। पोइ वरी हिनखे कढिजे, हिनखे पोइ कढिजे हीअं मतिलबु ॾेढो करे हिन जो पाणी जीअं बिल्कुलु निकिरी वञे। पोइ हिनखे चेक कजे या माना ॻरियल आहे या नाहे ॻरियल। हुन हिसाब सां जॾहिं ॻरियल हुजे हिनजी चङी तरह उन खां पोइ हिनखे माना दाग में रधिजे तमामु फस्ट क्लास हिसाब सां। हाणे हिते असां तयारु कई आहे, तव्हां पाण ॾिसो था। तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीन लज़ीज़ खाधनि मां हिकु खाधो आहे कुदरती तौरु। जिन दोस्तनि खाधो हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी, जे न त पोइ दोस्तनि खे आऊं ॿुधायां थो। तमामु ई बहितरीन खाधो आहे। हिन में तमामु ज़बरदस्त ग़ज़ा आहिनि ऐं खाइण जे हिसाब सां तमामु VIP आहे। दोस्तों खाइण जे हिसाब सां तमामु लज़ीज़ हूंदो आहे। थैंक यू सो मच। वरी नेक्स्ट वीडियो में पाण मिलंदासीं। दोस्तों मुंहिंजे हिन पेज खे ज़रूरु सपोर्ट करो।